अगर को मसलो पूछे मालूम हुए तो जवाब दियो, न तो चो ला अदरी मुझे खबर ना है। छा चो मुझे खबर ना है। मसलो चंगी तरह मालूम हुए तो बुधायो, जेकर मालूम ना है तो चो मुझे खबर ना है। ये न जाठा साठा हणी मिड़े बुधायो छा चवंदासीं हेडो मौलवी साहब आयो आहे, इनके मसले ही खबर ना है। पो हण तूं खणी किथों न किथों। सो बाबा ये कूड़ा मसला ये न बुधाईंदा कयो। जेसिताईं तव्हांखे मालूम हुजे, पक्की पुख्ती ॻाल्हि तव्हांखे मालूम हुजे बेशक ॿुधायो। जंहिं ॻाल्हि जी मालूमात न आहे त उन में ईअं तव्हां चओ त ला अदरी मूंखे ख़बर न आहे। इन में आइब न आहे, उज़ुर न आहे। मूंखे कॾहिं कॾहिं जलसनि में चिठी लिखंदा आहिनि, मूंखे ख़बर हूंदी आहे, ॿुधाईंदो आहियां त हीउ मसइलो ईअं। जेकॾहिं चवंदा आहिनि को अहिड़ो मसइलो पुछंदा आहिनि, मूंखे तस्दीक न हूंदी आहे, मां चवंदो मूंखे ख़बर न आहे, के आलिम खां पुछो या मां ॾिसां किताब ॾिसां पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिन में कहिड़ी इज़त घटिजी वई। ऐं पंहिंजी ग़लती खे कूड़ हणी न लिकायो, पर पंहिंजी ग़लती जो एतिराफ़ कयो। ग़लती थी वई आहे, ठीकु आहे, बयानु कयो मूंखे ग़लती थी वई आहे, मुंहिंजो क़सूर आहे, उहा ॻाल्हि भली आहे। ईअं न त वरी उहो हिकिड़ो ग़लती करे वरी कूड़ हणी चए अदा मूं त ईअं कयो ई कोन्हे, यारू कयो हूंदो, ठाकू कयो हूंदो, ईसे मूसे खां पुछो, रमू खमू खां पुछो। पोइ उन हिकिड़े कूड़ खे साबित करण जे लाइ 20 ॿिया कूड़ हणणा पवंदसि। ऐं वरी कूड़ जो हाफ़िज़ो बि न हूंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि चई वरी ॿिए भेरे ॿी तरह चओ थो, टिएं भेरे टी तरह। ॻाल्हि सम्झो था न? इन तरह सां जेकॾहिं का ग़लती थी वञे त उन खे एतिराफ़ करण में को बि आर न करे। हज़रत उमर फारूक आज़म साईं अमीरुल मोमिनीन, जंहिंजे पाछे खां शैतान डिॼंदो आहे। अमीरुल मोमिनीन पाछे जंहिंजे खां शैतान डिॼंदो आहे। हिकिड़े ॾींहुं जुमे जे ॾींहुं ख़ुतबो पियो ॾे, ख़ुतबो ॾींदे ऐं चई त मायुनि खे इहो महर एतिरो घणो न ॾींदा कयो, बसि थोरो थोरो महर ॾियो। हिकिड़ी औरतूं थी बीठी, औरतूं उन वक़्त में निमाज़ जमात में शरीक हूंदियूं, औरतूं थी बीठी। चई उमर इहो छा थो चवे? अलाह ताला क़ुरान में फरमायो त तो एदा हुन किनतारा, आयत यादि न आहे, एदा हुन किनतारा, जेकॾहिं सोन जा ढेर बि उन्हनि खे ॾियो, हक़ महर में सोन जा ढेर ॾियो त बि ॾेई सघो था। क़ुरान फरमाए थो सोन जा ढेर बि ॾेई सघो था, तूं वरी चईं थो त इहो पंहिंजो घणो महर न ॾियो। साईं मजलिस में जुमे जे ॾींहुं ख़ुतबे में औरतूं थी बीठी, हज़रत उमर खे चई कुर्बान उमर तुंहिंजे अज़मत खे सलाम। हज़रत सैयदना फारूक आज़म ईअं चया न, बस कर माई, बस कर, तूं वरी मूंखां वधीक ख़बर वारी थी वई त मां अमीरुल मोमिनीन आहियां, रसूलुल्लाह जे मिंबर ते बीठो आहे ऐं औरत थी हुनखे चवे त तूं ग़लति ॻाल्हि कई आहे। हज़रत उमर साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु व अर्दा फरमाइनि था अख़्तात व असाब इमरा, औरत सही ॻाल्हि खे पहुती, उमर ख़ता कई। उमर जी ख़ता आहे, तूं सही थी चई, मां ग़लति आहियां। मां त चवां अॼु असांजो कहिड़ो बि को हिकिड़ो हल्कड़ो फुल्कड़ो मोलविड़ी हुजे न, मोलविड़ी हल्को फुल्को जेको गुलिस्तान पूरी कोन्हे पढ़ियल, करीमा बि कोन पढ़ियो आहे फारसी जो, उहो बि ईअं कोन चवंदो त मूंखां ग़लती थी आहे, चवंदो मां वरी मां ग़लति आहियां, मां वरी ग़लति थी सघां थो छा, मूं में ग़लती। असांजे मज़हबी लॾे खे हिन मां मारे विधो आहे, मां मारे विधो आहे, लाहर कढी छॾिया। सो पंहिंजी ग़लती खे कूड़ हणी न लिकायो।